बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल रोज़ा जे मुतलिक़ दर्स आहे। अॼु जो पहिरियों मसइलो आहे, जेकॾहिं रोज़ेदार जे वात में ॻोढ़ा दाख़िल थी वञनि, जेकॾहिं थोरा आहिनि जीअं हिकु ॿ कतरा त रोज़ो फ़ासिद न थींदो, ऐं जेकॾहिं ज़्यादा मिक़दार में आहिनि, गॾु थी वञनि था ऐं रोज़ेदार उन्हनि खे ॻिही थो वञे त रोज़ो फ़ासिद थी वेंदो। बहावाला फ़तवा आलमगीरी जुल्द 1 सफ़ो नंबर 203, मकतबा रशीदिया कोयटा। फ़तवा शामी जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 404, HM सईद कंपनी। मसलो नंबर 2, रोज़े जी हालत में ॾींहं जो सुरमो पाइणु जाइज़ आहे, उन सां रोज़े ते कोई असरु नथो पए। एतिरे क़दुरु जेकॾहिं सुरमे पाइण खां पोइ थुक या नक जे रुतूबत में सुरमे जो असरु नज़र अचे थो त बि रोज़ो फ़ासिद या मकरूह न थींदो आहे। बहावाला दुर मार रद्द जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 395, HM कंपनी। मसलो नंबर 3, जेकॾहिं रोज़े जे दौरान अख में दवा विझण जी ज़रूरत आहे त दवा विझण या लॻाइण जाइज़ आहे, उन सां रोज़ो फ़ासिद नथो थिए। बहावाला फ़तावा तातारखानिया जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 366। मसलो नंबर 4, जेकॾहिं रोज़ेदार खे रोज़े जी हालत में सुम्हण खां पोइ एहतिलाम थी थो वञे त उनखे गुस्ल करणु फ़र्ज़ थी थो वञे ऐं उन सां रोज़ो फ़ासिद नथो थिए, रोज़ो बदस्तूर बरक़रार आहे। बहावाला बहरुर राइक जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 272। उन खां पोइ मसइलो आहे, जेकॾहिं रोज़ेदार ॾींहं जो सुम्ही पए थो ऐं उनखे एहतिलाम थी वियो त रोज़ो फ़ासिद न थियो, बल्कि रोज़ो सही आहे। अलबत्ता जेतिरो जल्दी थी सघेसि गुस्ल करे, बिना वजह गुस्ल करण में ताख़ीर न करे, ताकि रोज़े जो वक़्तु ज़्यादा खां ज़्यादा पाकाई में गुज़रे। जेकॾहिं रोज़ेदार खे रमज़ान में एहतिलाम थी थो वञे ऐं उन इहो सम्झो त उन सां रोज़ो फ़ासिद थी थो वञे, उन खां पोइ ॼाणी वाणी खाई पी वरितई, कसदन खाइण जे करे रोज़ो फ़ासिद थी वेंदो, क़ज़ा ज़रूरी आहे, कफ़ारो उन ते लाज़िम न थींदो, छो त उन इन्ही सम्झण में भुल कई आहे। ऐं इन मसइले जो हवालो आहे फ़तवा शामी जुल्द 2 सफ़ो नंबर 401 ऐं 406। आख़िरी हिकु ॿ मसइला आहिनि। जेकर कोई माण्हू रमज़ानुल मुबारक में बिला उज़ुर रोज़ो न रखे ऐं ऐलानिया तौर ते खाए पीए तो फ़ासिक आहे, शाइर इस्लाम जी तौहीन करण वारो आहे, वक़्त जे मुसलमान ख़लीफ़ो अहिड़े माण्हू खे इन क़िस्म जी जुर्रत ते सज़ा ॾेई सघे थो। ॿियो मसइलो आहे त इफ़्तारी जो वक़्तु सिज लहण जो यकीन थियण खां पोइ इफ़्तारी जो सही वक़्तु थी वेंदो आहे। उन खां पोइ इफ़्तार में देरि करणु मकरूह आहे ऐं ख़िलाफ़ सुन्नत आहे। हा, जेकॾहिं का वजह जे करे ग़ुरूब आफ़ताब में सिज लहण में शक शुबो आहे त 2-4 मिंट इंतज़ार करणु बहितर आहिनि। आख़िरी मसइलो आहे इफ़्तार कराइण जो सवाबु। रोज़ेदार खे इफ़्तार कराइण सां सगीरा गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि, जहन्नम जे बाह खां निजात मिलंदी आहे
एतिरो सवाबु मिलंदो आहे जेतिरो रोज़ेदार खे रोज़े रखी करे मिलंदो आहे ऐं रोज़ेदार जे सवाब में बि कमी न थींदी आहे। जेकर कोई माण्हू ग़रीब आहे ऐं उहो इहो सवाबु हासिलु करणु चाहे थो त रोज़ेदार खे इफ़्तार जे वक़्तु हिकु ढुक लस्सी पियारे या हिकु ख़ारक खाराए या हिकिड़ो ढुक पाणी जो पियारे त उनखे सवाबु मिलंदो। जेकर कोई माण्हू कंहिं रोज़ेदार खे पेट भरे करे खाराए थो त अल्लाह ताला उनखे हौज़े कौसर मां अहिड़ो पाणी पियारींदो जो जन्नत में दाख़िल थियण ताईं कॾहिं उनखे उञ न लॻंदी। ऐं इहा हदीस पाक मिशकात शरीफ़ जुल्द नंबर 1 सफ़ो 173 क़दीमी कुतुब खानियारे में मौजूदु आहे। अल्लाह ताला असांखे दीन मतीन शरीयत मुतहरा जे मसाइल खे सिखी करे सम्झी करे उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।